जंगी शाही मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जे रिपोर्ट मुताबिक़ 2024 जनरल इलेक्शन वेझो ईंदे चूंड मुहिम तेज़ करे छॾियो। ॻोठ सब्ज़ली बिरोहीअ में कार्नर गॾिजाणियुनि जा प्रोग्राम कयो वियो। ॻोठ सब्ज़ली बिरोहीअ में ॻोठ मुअज़्ज़ज़ शख़्सियत कादर बख़्श पीराणी बिरोही इनायत बिरोही ॻोठाणनि वॾे तइदाद में शरीक थिया। ॻोठाणनि उम्मीदवारनि खे गुलनि जे हारनि सां इस्तक़बाल कयो। कार्नर गॾिजाणीअ खे मुअज़्ज़ज़ शख़्सियत कादर बख़्श पीराणी बिरोही कार्नर गॾिजाणीअ खे ख़िताब कंदे चयो त असांजे ॻोठ में 2016 में बिलावल भुट्टो ट्रेन मार्च में असांजे नियाणियुनि औरतुनि पाणीअ जी खोट जे ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। बिलावल भुट्टे असांजे ॻोठ लाइ करोड़े रुपयनि जी लागत सां आर ओ प्लांट मुकमल थियो। बदकिस्मतीअ सां आर ओ प्लांट जो सोलर प्लेटूं चोरी थियण खां पोइ प्लांट मुकमल नाकाम थी वियो। पाणीअ जो मसइलो, सिहत, रोज़गार जो ॿिया मसइला चूंडियल नुमाइंदनि अॻियां रखिया ऐं पीपीअ खे वोट ॾियण लाइ वचन कयो। इंशाअल्लाह 8 फरवरी ते तीर खे वोट ॾेई कामयाब थींदा। एन 250 उम्मीदवार सादिक अली मेमन रियाज़ शाह शिराज़ी चयो त 8 फरवरीअ ते आम चूंडियूं पियूं थियनि, जिन में असां बि पीपीअ जे प्लेटफॉर्म तां उम्मीदवार बीठा आहियूं। अवाम खे घुर्जे त खेनि तीर जे निशान ते ठप हणी कामयाब कनि। असां अवाम जा समूरा मसइला हल कंदासीं। उन्हनि चयो त ज़िले में संदन साम्हूं को बि मज़बूत मुखालिफ़ उम्मीदवार नाहे। अवाम खे घुर्जे त खेनि वॾी लीड सां कामयाब कराइनि, जीअं पूरी सिंध अंदरि ज़िलो ठटो वॾी अक्सरत सां वोट खणंदड़ उम्मीदवारनि में शामिल थी वञे। उन मौक़े ते समूरनि बिरादरनि पारां संदन हिमायत करे खेनि वोट ॾेई कामयाब कराइण जी पिणु ख़ातिरी कराई वई।